कंदाकोला गुबलो थाने ज्यादा कच्चे वारे इलाके में बंगवार बिरादरी जी बिंदर में पुरानो तकरार बीर भड़की थियो। फायरिंग के नतीजे में गोलियों लगण सबब वॼण शफीक अहमद बंगवार ऐं कुर्बान अली बंगवार थरे जे क़तल थी विया। जॾहिं त अहिड़ो इतलाउ गुबले थाने ते ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कया। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। कश्मीर लॻ पंजाब पुलिस जी खुफ़िया इतला ते मसू मोड़ वटि पुलिस कार्रवाई। पंजाब पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग के नतीजे में गोलियों लगण सबब 4 ॾोहारी राणो शर, सदीक शर, लालू सेलरो ऐं रखियो कोश जे मारिजी वञण जा इतला आहिनि। पुलिस मुक़ाबले दौरान माचको थाने जो एसएचओ राणा रमज़ान दिल जो दौरो पवण सबब फौत थी वियो ऐं हिकु पुलिस अहलकार केसर सख़्त ज़ख़्मी थी पियो। पंजाब पुलिस ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ज़रीन मूजिब पंजाब पुलिस के खुफ़िया इतला मिलियो त ॾोहारी मूवी खे मुंतकिल करे रहिया आहिनि। कार्रवाई जे नतीजे में पंजाब पुलिस जो शर गैंग सां मुक़ाबिलो थी पियो। पंजाब पुलिस पंजाब ऐं सिंध जे दंग वटि ॾोहारनि खे मारण, ज़ख़्मी करण ऐं गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सिंध पुलिस ऐं पंजाब पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुतल आहे। होॾां वॾाणी थाणे जे दवा 5 ॾींहं अॻु नामालूम हथियारबंद खीर विकिरो कंदड़ पोरित शेरबाज़ पुट जानमो चाचड़ खे अगवा करे विया हुआ, जंहिंखे अॼु राणी कोशिशुनि बाद बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे मियाणी ऐं वॾाणी पुलिस पारां खुफ़िया इतला ते गेलपुर जे कचे में मुबैना मुक़ाबले बाद मूवी खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। होॾां इंसाननि मां इंसानियत मोकिलाए वई। टुलबी सेक्शन थाणे जी हद मां ईद ॾियारे अगवा थियल प्राइमरी स्कूल पढ़ंदड़ 2 सौट कदीर बंगलाणी ऐं नादर बंगलाणी जी धारियलनि पारां बदतरीन तशद्दुद जी वीडियो वायरल कई वई आहे। वीडियो में छा मंज़र आहिनि अचो त ॾिसूं था। नादर बंगलाणी तूं ॻाल्हायां गाड़ी रोकने मैं आया एसपी कश्मीर के एसपी कंपूट के एसपी जे कम बात के अब जल्दी जरा चढ़ाए ना बोड़े लाड़े